अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गार्जियन नहीं अचण वारी एपिसोड के बारे में असां ॻाल्हि करण वारा आहियूं। तफ़सील ॻाल्हि ॿियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं असांजे चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो आम पहिरियों ते सभ खां पहिरियों पहुचंदी रहे ऐं तव्हां बि अहिड़ा नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। दोस्तों, तकरार ड्रामे जी जॻह ते हिकु नओं ड्रामो अची वियो अथव, जंहिंजी तव्हां दोस्तनि खे ख़बर हुजे या न, वरी मां तव्हांखे अॻियां कंदो हलां त उन ड्रामे जो नालो अथव गिलगार में ॿिया अलाए केतिरा पुराणा अदाकार ऐं ॿिया केतिरा नवां अदाकार पिणु हुन में शामिल आहिनि। इंशाल्लाह तव्हांखे ॾिसंदो तव्हांखे VIP मज़ो ॾींदो ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि दोस्तनि ताईं शेयर कयो, जीअं दोस्तनि खे ख़बर पए त गिलगार ड्रामो अची चुको आहे। त हिन ड्रामे जी कहाणी सुठी अथव, अगरि तव्हां ही गौर सां ॾिसंदो तव्हांखे घणे खां घणो मज़ो ॾींदो। मतलब हे ड्रामो अथव तकरार ड्रामो सीज़न 2 ड्रामो अथव। तकरार ड्रामे जी जॻह ते आयो आहे त तकरार ड्रामो सीज़न 2 अथव, तव्हां इहो सम्झिजो। त वधीक मोकिलणी कोन्हे, इंशाल्लाह वरी तव्हां सां मिलंदा नेक्स्ट वीडियो में। अगरि असांजे यूट्यूब चैनल ते नवां त महिरबानी करे असांजे